जिक्र कंदासीं टंडे आदम वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान अस्पताल में फ़ौत थी विया। गुज़िरियल राति देर कराची खां सांगड़ वेंदड़ बस की टक्कर में ज़ख़्मी थियल 30 वरनि जो अकबर मरी पुट मोहिब मरी हैदराबाद जी अस्पताल में दाख़िल हो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौती जी नौजवान के वारसनि अस्पताल अमले ते लापरवाही जो इल्ज़ाम हणंदे इंसाफ़ की घुर कई आहे। ॿिए पासे पुलिस हादसे जो कारण बणियल मुसाफ़िर बस के तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर मौके तां फ़रार थी वियो। लाड़काने की नंढी मच्छी मार्केट में कम कंदड़ बिन धुरन में मामूली गाल तां झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़े दौरान मुकूं लतूं और छुरियूं लगन सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में गुल हसन मीराणी के 3 पुटनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंध पहुंची ज़ख़्मियुनि के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस झेड़े में मुलहस 2 ॼणनि के गिरफ़्तार करे थाने ते मुंतकिल करे छॾियो। मलीर में पुलिस मुकाबले बाद 2 फोरुन के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करने की दावा कई है। सखण पुलिस गश्त दौरान एक मोटरसाइकिल के रोकने की कोशिश कई तो मोटरसाइकिल से सवार जवाबदार फायरिंग कर दी। SSP मलीर सैयद इरफान बहादुर जो चवण है पुलिस की जवाबी फायरिंग में नतीजे में जवाबदार अयाज अली और यासिर के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो। उन्होंने चयो तो गिरफ़्तार जवाबदार वटां 2 पिस्टल, लेडीज़ पर्स, 1 बटू और 50,000 रुपया रोक रक़म और चोरी थियल मोटरसाइकिल पिण हथ कई वही है। SSP मलीर चवण है तो जवाबदार वटां हथ आयल मोटरसाइकिल कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में चोरी थियल है, जॾहिं त ज़ख़्मी जवाबदारनि के अस्पताल मुंतकिल किया वियो। SSP मलीर सैयद इरफान बहादुर चयो है तो जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच जारी है। मुरीद शाख वेझो कायम गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल के अगियां नालियुनि जो गंदो पानी बीहजी वियो आहे। पानी नेकाल न थियण सबब इलाइक़े वासी एहतजाज कंदे चयो आहे त इंतज़ामिया जे नाहेलीअ सबब नालियुनि जो गंदो पानी स्कूल के साम्हूं बीठल आहे। उन्होंने चयो त लाॻापियल अमले खे केतिराई भेरा शिकायत करण बावजूद हू पानी नेकाल करण के लिए तैयार न आहिनि। गंदे पानी के बीहण सबब मासूम ॿारनि में गैस्ट्रो मलेरिया समेत ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि जनम वरितो आहे। ॻोठाणनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल के अगियां बीठल गंदे पानी के फौरी तौर ते नेकाल करे सफ़ाई जो निज़ाम बेहतर बणायो वञे। कराची के इलाके कोरंगी वट अणजातल हथियारबंदनि की फायरिंग में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। कोरंगी 28 नंबर वट हथियारबंदनि शहरी के यरगमाल बनाए फुर करण की कोशिश कई। मज़ामत ते गोली लगन सबब शहरी आसिफ ज़ख़्मी थी पियो। पुलिस वाक़े वारे हंध पहुंची ज़ख़्मी थियल आसिफ अल काशिफ के जिना अस्पताल मुंतकिल करे छॾियो। टंडो मस्ती वेझो घिटीअ जे लंघ तां उजण बिरादरी के 2 धुरनि में झेड़े दौरान पीउ ऐं पुट ज़ख़्मी थी पिया। ड्रिब मेयर शाह जे सोनारा पाड़े में उजण बिरादरी के 2 धुरनि में मामूली गाल तां झेड़े दौरान कुआड़ियूं लगन सबब आचर उजण और फिदा हुसैन उजण ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची ज़ख़्मियुनि के लेटर ॾेई इलाज लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। यादि रहे त अॻु में बि घिटी के मामले तां केतिराई भेरा 2 धुरनि में झेड़ो थी चुको आहे, जंहिं सबब केतिराई ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मुतासिर धुर जो चवण आहे त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी, जंहिं सबब झेड़ो थी रहियो आहे। मीरपुर माथेलो की अदालत 2 साबितियुनि ते जवाबदार के 2 साल कैद ऐं ॾंड की सज़ा ॿुधाए छॾी। अदालत जवाबदार गुलाम नबी बबर के कूड़ो चेक ॾियण जो 2 साबित थियण ते 2 साल कैद ऐं 25,000 ॾंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। जज अब्दुल फ़हीम पंवर हाकिम खान अबड़ो की दाख़िल दरख़्वास्त ते जवाबदारनि के 2 साल कैद ऐं 25,000 ॾंड की सज़ा ॿुधाई है। यादि रहे जवाबदार गुलाम नबी बबर शहर के 15 लख रुपयनि जो कूड़ो चेक ॾिनो हुयो। वगन वेझो मुबैना पुलिस मुकाबले दौरान पुलिस 1 ॾोहारी के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। लालू नायक वट रोड जे लाखा लाड़ो वेठो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुकाबलो थी पियो। ॾोहारी फिदा हुसैन मक्सी के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो। पुलिस जो चवण आहे त मुकाबले दौरान गिरफ़्तार कयल ॾोहारी के कब्ज़े में पिस्टल हथ कयो वियो, जॾहिं त 2 ॾोहारी मौके तां फ़रार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। पुलिस मूजिबि रोज़ानो जे मामूल मुताबिक़ गश्त दौरान फुर के इरादे से बीठल ॾोहारियुनि पुलिस के ॾिसी मथन फायरिंग कई। पुलिस जो चवण आहे त पुलिस की जवाबी फायरिंग में 1 ॾोहारी फिदा बंकी के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे संस कब्ज़े में 1 पिस्टल हथ कयो विया। पुलिस जो वधीक चवण त गिरफ़्तार थियल ॾोहारी मथां वगण ऐं कंबर सिटी थाने जी फुर धाड़न ऐं पुलिस मुकाबलनि समेत केतिराई केस दाख़िल थियल आहिनि।